अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो अॼु जे वीडियो में असां फाइंड द वैल्यू ऑफ एक्स में कुझु सुवाल आहिनि, सो उन्हनि खे सोल्व कंदासीं ऐं सोल्व करण सां गॾोगॾु असां कॉन्सेप्ट खे बि सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो पहिरियों नंबर क्वेश्चन आहे एक्स प्लस 4 बराबरि आहे 10 जी। सो हाणे सभ खां पहिरियां असां हीअ क्वेश्चन सोल्व कंदासीं। सो हाणे 4 प्लस में आहिनि, एॾे बराबरि वारी असां लेफ्ट साइड हिननि खे शिफ्ट कंदासीं, हीअ माइनस में चेंज थी वेंदो। सो हाणे हिते प्लस में आहे, असां बराबरि वारी लेफ्ट साइड हिननि खे शिफ्ट कंदासीं त हीअ माइनस में चेंज थी वेंदो। सो हाणे 10 मां माइनस कंदासीं 4, बाक़ी बचंदा 6, यानी एक्स जी वैल्यू आहे 6। ॿियो नंबर क्वेश्चन आहे 4x प्लस 2 बराबरि आहे 10 जे। सो हाणे हीअ प्लस में आहिनि, सभ खां पहिरियां असां हिन खे बराबरि वारी लेफ्ट साइड शिफ्ट कंदासीं, सो हीअ माइनस में चेंज थी वेंदो। सो हाणे 10 मां माइनस कंदासीं 2, बाक़ी बचंदा 8। उन खां बाद में हीअ 4x पाण में ज़रब में आहिनि, असां बराबरि वारी लेफ्ट साइड हिननि खे शिफ्ट कंदासीं, सो हीअ वंड में चेंज थी वेंदो। सो हाणे वंड कंदासीं, जवाबु ईंदो 2, यानी एक्स जी वैल्यू आहे 2। हीअं ई क्वेश्चन नंबर 3 बि हल करियूं था। 3x बराबरि आहे 15 जे। सो हाणे 3x पाण में ज़रब में आहिनि, बराबरि वारी असां लेफ्ट साइड हिननि खे शिफ्ट कंदासीं, सो हीअ ज़रब में आहिनि, बराबरि वारी लेफ्ट साइड आहे, हीअ वंड में जेको आहे चेंज थी वेंदा। सो हाणे वंड कंदासीं, जवाबु ईंदो 5, यानी एक्स जी वैल्यू आहे 5। यादि रहे त अगरि प्लस बराबरि वारी लेफ्ट साइड असां शिफ्ट कंदासीं त उहो माइनस में चेंज थी थो, ज़रब शिफ्ट कंदासीं बराबरि वारी लेफ्ट साइड त उहो जेको आहे वंड में चेंज थींदो। जेकॾहिं माइनस असां शिफ्ट कंदासीं लेफ्ट साइड त उहो प्लस में चेंज थी वेंदो। जेकॾहिं वंड जेको आहे शिफ्ट कंदासीं त ज़रब में चेंज थी वेंदो।